लतीफ़ साईं चयो आहे त अखर छुते हिकिड़े ॿहूं जे न बुझनि कोह कबो खेतिन सॼी सुणाए ॻाल्हिड़ी। सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे पारां उन जे स्टूडियो में अॼु असां तव्हां सां हिकु भेरो ॿीहर मुखातिब आहियूं। मूंसां गॾु हिन हद जो वॾो स्कॉलर, वॾो शाइर, वॾो मुदब्बिर, वॾो मुतरजिम प्रोफेसर नूर अहमद जंजी साहब जन आहिनि। जंजी साहब जूं केतिरियूं ई ख़ूबियूं आहिनि। हिकु त हू हर साल पंहिंजी सालगिरह ते 3 किताबनि जो तोहफ़ो सिंधी अदब खे ॾिए थो ऐं हिन वक़्तु ताईं 60 खां मथे किताब संदसि अची चुका आहिनि ऐं आउं सम्झां थो त इहो पोरियो एॾो वॾो आहे जो जंहिंखे असां जेतिरी भेटा ॾियूं उहा घटि आहे। संदसि कमु ऐं कंट्रीब्यूशन तमामु घणो आहे। असां जॾहिं बि असां वटि ईंदा आहिनि कंहिं न कंहिं नए मौज़ू ते गुफ़्तगू थींदी आहे, कंहिं न कंहिं अहम मौज़ू ते गुफ़्तगू थींदी आहे ऐं संदन गुफ़्तगू ॾाढी काराइती हूंदी आहे। ख़ासि तौर ते शागिर्दनि जे लाइ संदन गुफ़्तगू ॾाढी काराइती हूंदी आहे, लाभाइती हूंदी आहे। अॼु पिणु असां साण गुफ़्तगू कंदासीं अॼु जे हिन अहद में असांजी ॿोली खे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि ऐं उन्हनि जा इम्कानी हल कहिड़ा आहिनि। ख़ासि तौर ते साईं जंजी साहब, सभिनी खां पहिरियां त तव्हांखे भलीकार चवां थो ॿोली जे बाख़्तियार इदारे जे स्टूडियो में। उन सां गॾु आउं इहो साॻियो सुवालु तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो वरी रखंदुसि त अॼु असां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे दौर में दाख़िल थी चुका आहियूं। हिकिड़ो ॿोॾ वारो दौरु आहे जिथे जेॾांहुं केॾांहुं असांखे हिकिड़ी हैरत नज़र अची रही आहे। त इन हैरतुनि जे जहान में असांजी ॿोली खे को ख़तरो त कोन्हे? महिरबानी डॉक्टर शेर, हिन क़िस्म जूं सुठियूं गुफ़्तगूं कराइण जूं। शाह साईं जो बैत आहे त लस्त बिरबकुम जॾहिं कनि पियो कालू भला कलब साईं तॾहिं तित चयोमि तंहिं वेर कयोमि वचन वेड़ी चन सां। हाणे ॿोलीअ खे ख़तरा न ख़तरा जेका ॻाल्हि हले थी दुनिया में उहा पंहिंजे जाइ ते त वाजिबी आहे, पर माण्हुनि जीअं उनखे सम्झियो आहे ईअं ॿोली खे ईअं ख़तरा न आहिनि। सभ खां पहिरियां त असीं जंहिं दौर में जीऊं पिया उहो एतिरो वॾो ॻंढापे जो दौरु आहे ऐं घण ॿोलियाप जो दौरु आहे। हिन में हिकु ई वक़्त में भले आम माण्हू आहे, घणो पढ़ियल न आहे, त बि उहो घटि में घटि त 2 ॿोलियुनि सां उनजो वाहिपो पवे थो, न त 2 खां 5 ताईं, 5 खां 6 ताईं, 7 ताईं ईअं पवे थो। छो त असांजो जेको मीडियम आहे हिक ॿिए सां ॾे वठि करण जो उहो तब्दील थियो आहे, जंहिंखे सोशल मीडिया चवनि था। उन ते मुख़्तलिफ़ ज़ुबानूं ॿियूं हलनि थियूं, घण ॿोलियाब जो दौरु आहे। टियों त असां जिन माण्हुनि सां इंटरेक्ट करियूं था, समाज में असां सां गॾु रहनि था, उहो बि असरु थिए थो, टेक्नोलॉजी जो असरु थिए थो। पर उन असरात में कुझु नाकारी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, कुझु हाकारी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं ॿियनि ॿोलियुनि मां असीं असरु वठी पंहिंजी ॿोली खे ठीकु करे वेंदा आहियूं, पंहिंजी ॿोली ॿियनि ॿोलियुनि खे ॾींदा आहियूं। पर हिन दौर में जेको चैलेंजिस आहिनि, आउं उनखे बजाए ख़तरे जे बजाए चैलेंजिस चवंदुसि, छाकाणि त हीअ ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो आहे, उहो उन्हनि खे चैलेंजिस करे वठे ऐं उन्हनि ललकारुनि खे मुंहुं ॾियण लाइ पहिरियां त उनखे ॾिसे ललकारूं असांखे कहिड़ियूं आहिनि। हिकिड़ो त जेका घण ॿोलियाप आहे उनजो जाइज़ो वरितो वञे त असांखे केतिरनि ॿोलियुनि में बाइरादे दाख़िल थियणु खपे, ॿार ताईं केतिरियूं शयूं पहुचणु खपनि। ॿियो त असांजो जेको हिन जो सोशल मीडिया जो इस्तेमालु आहे उनखे कीअं असीं करे सघूं था। पर उनखां वधीक जेका ॻाल्हि उन लाइ आहे इन ख़तरे या चैलेंज खे रोकण जी, उहा इहा आहे त हिते जेके नंढनि ॿारनि खे पढ़ाइनि था उस्ताद, प्राइमरी जा उस्ताद, प्री प्राइमरी जा उस्ताद ऐं मावरूं, उन्हनि जी सुठी तरबियत थियणु खपे। उस्ताद जी ॿोली में तमामु सुठी तरबियत हुजे। सभ खां जेको वॾे में वॾो ख़तरो आहे उहो तलफ़ुज़ जो आहे। उचारजण आस्ते आस्ते घटिजंदो वञे, ख़राबु थींदो वञे ऐं सोशल मीडिया एतिरो तेज़ आहे जो उन ते केर बि माण्हू उनखे नथो जाचे त उन में कीअं एराबूं ईंदियूं, एराबूं कोन थियूं ॾिजनि। त असां वटि इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे। ॿियो, असांजूं जेके लुग़ातूं लिखजनि थियूं, डिक्शनरीज़ ठहनि थियूं सिंधी ॿोली जे लफ़्ज़नि जूं, या शाह लतीफ़ जो रिसालो आहे उन में जेका इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट आहे उहा हुअणु खपे, त जीअं ख़बर पवे। सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा असांजी ॿोलीअ खे आहिनि जेके चैलेंजिस। उन में सभ खां पहिरियों ऐं वॾो उचार जो आहे, उनखां पोइ सही हिजे जे लिखजण जो आहे,
उनखां पोइ उनजो जेको अंदरूनी ढांचो आहे मुज़क्कर मोनस जो उहो तब्दील थींदो वञे पियो। हिन वक़्तु तव्हां ॿुधंदो त माण्हू चवंदा पिया आहिनि त अॼोकी सुबुह सुठी आहे, सुबुह मुज़क्कर मां फिरी मोनस थी वञे थो। ऐं उनखां सवाइ दिलि लाइ माण्हू ईअं चवनि पिया मौसम जेको आहे उन ते बि माण्हू उन मुज़क्कर मोनस वारो सिंधी वारो छॾे ॿिए नमूने जंहिंखां ॿुधनि था उनखे चवनि पिया। ऐं उनखां वॾी ॾुखी ॻाल्हि इहा त असां वटि आम उस्ताद मूं नोट कयो आहे या लिखत में बि कमेंट कंदे ॿार खे बेटा चवणु लॻा आहिनि। त हाणे इहे लाड़ा जेके आहिनि से ॾाढा किताबूं चवनि था, स्कूलूं चवनि था, गज़लूं चवनि था, गज़ल चवनि था। त माण्हुनि खे ॿोलीअ जे सोत जो कोई पतो पार न आहे। उन जे करे जेसिताईं माण्हू ॿोलीअ जे उन सोती सिरिश्ते खे न सम्झंदा, घटि में घटि उहे माण्हू जेके ॿोली पढ़ाइनि था, ॿोली सम्झनि था, सिखनि था या इब्लाग जा माण्हू आहिनि, उन्हनि खे ॿोलीअ जे सोती ऐं सर्फ़ी ॿिन्ही सिरिश्तनि जी ख़बर हुअणु खपे, जंहिंमें वॾे में वॾो ख़तरो आहे। ऐं उन में जेके स्कूल आहिनि, इदारा आहिनि या ॿार आहिनि, त ॿारु जहिड़ो ॿुधे थो त उहो ई साॻियो उचारणु लॻे थो, पंहिंजे पीउ खां माउ खां उस्तादनि खां ॿुधणु लॻे थो। त ॿोलीअ जो जेको बुनियादी ढांचो आहे उनखे ईअं करे रखियो वञे या उन ते एतिरो सुठो कमु हुजे जो माण्हू उन मां हरूभरू निकिरी न सघनि, उहो ग़लति थिए। अञा बि ॻाल्हाइण वारे में हली थो वञे, पर लिखण वारे में जॾहिं इहा सूरत हाल बीहे थी त असां वटि पोइ सूरत हाल ॾुखी थी थिए। घण ॿोलियाब जो इहो कॾहिं मतिलबु कोन्हे त असीं पंहिंजे ॿोलीअ खे फिटाए छॾियूं। घण ॿोलियाब जो मतिलबु इहो आहे त असीं घणियूं ॿोलियूं बि ॼाणूं, घणियुनि ॿोलियुनि खे सम्झूं, पर हिकु ॿोलीअ में हिकु वक़्त में बहितर नमूने सां ॻाल्हाए सघूं। असांखे उनजो इदराक, हिकिड़ी ॿोली जी एतिरी सम्झ हुजे, उनजा एतिरा लफ़्ज़ हुजनि जो असीं करे सघूं। त टेक्नोलॉजी जो चैलेंज आहे, इहो माण्हुनि जे गॾु रहण जो चैलेंज आहे। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, जीअं मिसाल ॿार असांजा पढ़नि था त जेके सिलेबस या निसाब आहिनि उहे ईअं शुतर बेमुहार आहिनि, ईअं बसि जंहिंखे जितां वणे उहो उतां निसाब पढ़ाए थो, ईअं बि न हुअणु खपे। मुंहिंजे ज़ाती ख़्याल मूजिबि त कंहिं बि मुल्क में या कंहिं बि हिकिड़े अहिड़े वॾे समाज में, जंहिं समाज में हिकिड़ी ॿोली आहे, हिकिड़ी तहज़ीब आहे, ईअं आहे त उन्हनि में निसाब हिकु जहिड़ो हुअणु खपे। छाकाणि त तालीम बराबरीअ जो नालो आहे, तालीम इम्तियाज़ जो या फ़र्क़ु जो नालो न आहे। त हिकिड़े स्कूलनि जे सिरिश्ते वारो ॿारु आला क़िस्म जो किताबु पढ़े ऐं ॿियो ॿारु ग़लतियुनि वारो किताबु पढ़े, ईअं मुनासिबु न आहे। त माण्हुनि खे इन तरबियत जे अमल मां न रुॻो जेके हुकूमती इदारा आहिनि, ॿिया इदारा आहिनि, उन्हनि वसीले गुज़ारिजे, पर उन सां गॾोगॾु समाज में जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल ॿोलीअ ते सवा ध्यानु ॾींदड़ हुजे। ख़ासि करे पढ़ियल माण्हू जेके आहिनि उहे उन ते ध्यानु ॾियनि। त असां वटि सभ खां वॾो जेको वॾी ललकार हिते नज़र अचे थी उहा उचार जी आहे, उनखां पोइ लिखत जी आहे। ऐं उन लिखत लाइ बि काफ़ी ॻाल्हियूं हलनि थियूं। कुझु माण्हू चवनि था त रोमन में थियणु खपे, ईअं थियणु, पर रोमन बि उनजो हल न आहे। रोमन में माण्हू साॻी चुकूं करणु लॻंदा। त उन्हनि शयुनि खे ॿियो एराबूं ॾियण जी ॻाल्हि आहे, उन्हनि खे बि कीअं सवलो कयो वञे। त सभ खां अवल जेको आहे सो ॿोलीअ खे जेको वॾो ख़तरो या इन क़िस्म जी ॾुखियाई दरपेश आहे उहा उन जे सोती सिरिश्ते खे आहे। उन सोती सिरिश्ते खां पोइ उन जे व्याकरणी सिरिश्ते खे आहे। उन में वाहिद जमा तब्दील थींदा वञनि था, इहे सभु शयूं तब्दील थियनि थियूं। ऐं सुभाणे ईअं थींदो त जेका जुमिले जी बनावट आहे उहा बि तब्दील थींदी। जॾहिं उहा बि तब्दील थींदी त पोइ ॿोली असांजे अंदरूनी तसवर जो, दाख़िली ख़्याल जो, या ईअं चओ त रूह जो हिकिड़ी शक्ल आहे, उहा जे तब्दील थींदी त असांजो वॾो नुक़सानु थी पवंदो हुन में। बिल्कुलु न रुॻो नफ़्सियाती तौरु नुक़सानु थींदो, समाजी एतबार खां अलॻि नुक़सानु थींदो, बल्कि अञा जेकॾहिं इहो वाहिपो वधी वियो त माशी तौर ते बि असांखे वॾो नुक़सानु पइजी सघे थो। असांखे इन खां जेके चैलेंजिस आहिनि या जेके ललकारूं आहिनि या जेके मसइला आहिनि उन्हनि खां सभिनी खां पहिरियां त उहे उन्हनि जी ख़बर पए त मसइला आहिनि कहिड़ा, जिन ते ॾाढो ख़ूबसूरतीअ सां तव्हां ॻाल्हायो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी साहब त असां जॾहिं घण ॿोलियाई समाज में रहूं था त ॿोलियूं हिक ॿिए जे जॾहिं वेझो अचनि थियूं त असरु त नागुज़ीर आहे। त छाकाणि त जॾहिं चऊं था त असांजी पंहिंजी ॿोली में ई मौजूदु आहे त कारो बद कबिरे सां रंग न मटाए त आदत ज़रूरु मटाईंदो, त माना हुनजो असरु पवंदो। या उर्दू वारा चवंदा आहिनि त गिदरो गिदरे खे ॾिसी करे रंग मटाईंदो आहे पंहिंजो। त
त माना वेझे हुजण जो असरु त थिए थो, उहो असरु वाइस वर्सा ई थींदो, हिकिड़ी जो ॿी ॿोली ते थींदो, ॿी जो ॿी ॿोली ते असरु थींदो। हिक ई वक़्तु असां घण ॿोलियाई समाज में रहूं था, असांजे बिल्कुलु वेझो वेझो उर्दू आहे, बिल्कुलु भरिसां ई असांजी अंग्रेज़ी आहे, इन खां अलावा ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि असांजे हितां जे खिते जे माण्हू जेके ॻाल्हाइनि था नंढियूं नंढियूं ॿोलियूं, उन्हनि जो बि असरु असांजी जेका सिंधी ॿोली आहे उन ते पए थो। त इहो हिकिड़ो त वाहिपो आहे आम, उन खां इनकार कोन थो करे। जंहिंखे जेको फितरी वाहिपो आहे उनजे लाइ त जेके ॿोली जा माहिर आहिनि, लिसानियात जा माहिर आहिनि, कोड स्विचिंग जो इस्तेलाह इस्तेमालु कनि था। त माना हिकिड़ो सोचे थो, जेको माण्हू ॻाल्हाए थो त इन जे पोयां हिकिड़ी सोच जो अमल हूंदो आहे, सोच लफ़्ज़नि खे पकड़ींदी आहे ऐं ज़बान ऐं हिकिड़ो जेको असांजो वोकल कार्ड आहे उन मां उन्हनि आवाज़नि जी जेका अदायगी थिए थी, उहे लफ़्ज़नि जी अदायगी थिए थी। पर कॾहिं कॾहिं ॼाणी करे असां कंहिं ते थी सघे थो पंहिंजी गुफ़्तगू जो असरु विहारण लाइ अंग्रेज़ी जा लफ़्ज़ घणा इस्तेमालु कंदा हुजूं या जेको आहे उर्दू जा वधीक लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुजूं ऐं असांजे ज़हन में इहो हुजे त असां शायदि सुठो था कयूं। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी सोच वधीक नुक़सानु ॾींदी। हा, उहा सोच असांजे रुॻो न लिसानियाती शोबे ते असरअंदाज़ थिए थी, पर असांजे समूरनि शोबनि ते ऐं जेका शख़्सी वाद वीज आहे या शख़्सी अवसर ऐं तरक़ी आहे उन ते बि असरअंदाज़ थिए थी, जंहिंखे पर्सनैलिटी डेवलपमेंट चइजे थो। उनजो बुनियादी सबबु असां ते ॿाहिरियनि माण्हुनि जी जेका राजदारी रही उहा आहे त असां उन कॉलोनियल या बैठकी जेको राज हो, उन बैठकी राज जे ज़हनियत हेठि एतिरो अची ऐं उन ग़ुलाम ज़हनियत में हलिया वियासीं जो असांखे हर उहा ॿोली दाॿे वारी लॻे थी जेका ॿोली कंहिं हुकुमरान तबिके जी रही आहे, छाकाणि त असीं पंहिंजी उहा जेका असांजो जेको ज़ोर हो, ताक़त हो, उहो विञाए वेठासीं ऐं इहो ग़ुलामी जी निशानी आहे। माण्हू खे इन में पवणु न खपे। तव्हां जेकॾहिं पंहिंजे ॿोलीअ में ॿिए माण्हू ॿी ॿोली वारे सां बि 2 ॾींहं 3 ॾींहं मुसलसिल ॻाल्हाईंदो त हू माण्हू तव्हांजी ॿोली ॻाल्हाइणु शुरू कंदो, तव्हांजी ॿोली हुनखे छिकींदी, कशिश कंदी। त इन पोयां ऐं इन ई नमूने सां वरी असां वटि माण्हू, जीअं तव्हां नोट कयो हूंदो त माण्हू सवारियुनि में सफ़र कनि था, चाहे उहो जहाज़ हुजे, बस हुजे, वेन हुजे, वेगन हुजे, भर में माण्हू वेठो आहे त पहिरियों उन खां तारीफ़ पंहिंजे ॿोलीअ में नथो पुछे, कोशिशि करे थो, हुनजो अंदाज़ो हूंदो आहे त हीउ कंहिं फलाणे समाज जो माण्हू थी सघे थो, उनजे करे हू उन ॿोलीअ में ॻाल्हाइणु शुरू थी वञे थो। वरी अञा थोरा पढ़ियल लिखियल माण्हू ॾिसे थो त कोशिशि करे थो त अंग्रेज़नि वांगुरु चिॿा चिप करे ॻाल्हाइण जी कोशिशि करे थो त को आऊं ई अंग्रेज़ थींदुसि, पर माण्हू उहो न थी सघंदो। कवा चला हंस की चाल उसने भुला दी अपनी चाल। त ईअं माण्हू हेॾां होॾां थी वेंदा आहिनि। त इन पोयां बेठकीअती ज़हनियत आहे ऐं उन जी ग़ुलामी आहे हिकिड़ी, उहा माण्हू मां निकिरणु खपे। असांजे समाज खे हाणे सोचणु खपे त असीं हिकिड़ो अहिड़ो समाज आहियूं जंहिंखे सभु कुझु खीर खंड भत पंहिंजो आहे। जे खीर खंड भत पंहिंजो आहे त असांखे उन हिसाब सां हलणु खपे ऐं जॾहिं असीं ॻाल्हायूं त उन असांजे ॻाल्हाइण में उहा जेका कुदरत जे पारां असांखे मिलियल आज़ादी आहे उहा असांजे लफ़्ज़ में अचे। उहा जॾहिं लफ़्ज़ में ईंदी आहे त असांखे इन ॻाल्हि ते को बि आर न थींदो आहे त हीउ लफ़्ज़ असांजो घटि आहे या हीअं आहे। वॾो तव्हांखे उन जो मिसाल ॾियां जेको असांजे सभिनी ॾही ॿोलियुनि में आहे। समूरनि जिन्सी उज़वनि जा नाला माण्हू पंहिंजे ॿोलीअ में न वठंदा आहिनि, अंग्रेज़ीअ में नाला मज़े सां कड़ा खोले वठंदा पिया आहिनि। जिन्सी उज़वे जो नालो दुनिया जी कहिड़ी बि ज़ुबान में वठो उहो ओड़ो जोड़ो आहे। त हाणे इहा सॼी उहा बेठकीअत आहे जेका माण्हू जे ज़हन ते छायल आहे, त उन में जेका माण्हू जी शख़्सी वाद वीज आहे उनखे ॾिसजे। जंहिंजी सभु किथे ईअं त कोन्हे जो माण्हू पंहिंजी ॿोली छाकाणि जॾहिं ॻाल्हाए थो त उहा रूह जी गहराई सां ॻाल्हाए थो ऐं रूह जी गहराई सां जेका ॿोली ॻाल्हाइबी आहे या जेको कमु कबो आहे उहो असरु छॾींदो आहे। ऐं ॿिए जी ॿोली ज़ाहिर आहे उहा सिर्फ़ु लिप्सिंग आहे, उनजे पोयां को रूह जी गहराई कान्हे का, उहा इन्वॉल्वमेंट कान्हे का। मुमकिन आहे इहे नाला इन जे करे वठंदा हुजनि, हुन में उहा फीलिंग न हूंदी, बाक़ी नाला वठी वठंदा हूंदा। ईअं लफ़्ज़नि जी अदायगी त हूंदी, पर लफ़्ज़नि जे पोयां जेको हिकिड़ो निज़ाम बीठल आहे, जेका हिकिड़ी तारीख़ बीठल आहे, सकाफ़त बीठल आहे, या जेको हिकिड़ो वॾो अमल दख़ल बीठल आहे, उहो शायदि न हुजे। त इन जे करे धारी ॿोली जो मुंहिंजे ख़्याल में हुनजी पर्सनैलिटी ते कोई एॾो घणो असरु न पवंदो। बाक़ी हाणे ज़हनी तौर ते उहो सोचे थो, नफ़सियाती तौर ते त अलॻि ॻाल्हि आहे न। हू उन छा थो करे त उन में हू जेकॾहिं का ॻाल्हि चवण बि चाहे थो उनखे शुगर कोट थो करणु चाहे, मथे खंड जो तह थो चाढ़े। शइ साॻी आहे, ज़हर ते खंड जो तह ॾींदा त ज़हर ई रहंदो,
त ऐं हुनखे फिकाई महसूसु थिए थी पंहिंजे ॿोली में उन उज़वे जो नालो वठंदे या ईअं कंदे जेको उनखे न हुअणु खपे। बाक़ी हू भले ॿी ॿोली में वठे नाला सभु ॻाल्हियूं करे, पर माण्हू जो ॿिया वरी हिकिड़ा माण्हू जा जेके आहिनि उमालिक बेसाख़्ता इज़हार रड़ माण्हू करे थो, माण्हू वेण कढे थो, माण्हू वेण कढे थो, इहे सभु ॻाल्हियूं करे थो, त उन्हनि में बि उहा गहराई या शिदत हूंदी आहे माण्हू जे इज़हार जी, उहे ॿोलीअ जो हिसो आहिनि। पर असां वटि न रुॻो असां वटि उर्दूअ में ॿियूं जेके बि असांजूं मक़ामी ॿोलियूं आहिनि उन में सभिनी में जिन्सी उज़वनि जा नाला हुन में अंग्रेज़ीअ में माण्हू सवला वठनि था, इन पोयां बि इहो कॉम्प्लेक्स आहे, ॿियो कोई कोन्हे। इवन तव्हां ॾिसंदो त असांजा किताब काफ़ी तर्जुमो थियल आहिनि जेके अंग्रेज़ी ॿोलीअ मां, त उन्हनि में जॾहिं उनजो तर्जुमो थिए असांजे ॿोलियुनि में आया आहिनि त उहो किताब में उहो रस चसी कोन्हे जेको हुन अंग्रेज़ी में हो, छाकाणि त हुन अंग्रेज़ी में उहा शइ लिखियलु हुई। त असां अञा उन बेठकीअत वारी ॻाल्हि मां निकिरी न सघिया आहियूं। अॼु ताईं असांखे अंग्रेज़ी ॿोली वॾी लॻे थी, वॾी हूंदी, रोज़गार जो ज़रियो आहे, सभु ॻाल्हियूं आहिनि, पर ॿोलियूं जॾहिं पाण में तुरनि थियूं त उन में का वॾी या नंढी न हूंदी आहे। वॾो नंढो माण्हू जो कमु ऐं उपत हूंदी आहे, इक़्तिसादियात आहे। जेकॾहिं कंहिंजी का इक़्तिसादियात सुठी थी वञे थी ऐं सॼी दुनिया ते छांइजी वञे थी, सभु मार्केट उन हेठि आहिनि, त माण्हू उनजी सुभाणे ॿोली इख़्तियार कंदा, हिन में को अहिड़ी ॻाल्हि कान्हे। पर पंहिंजे लफ़्ज़ खे, पंहिंजी ॻाल्हि खे हथां छॾणु न खपे, उनखे उन लाइ वरी अञा सुठो लफ़्ज़ ॿियो रवाजु कजे। जीअं हाणे मिसाल आहे, मिसाल तौरु अरबी ॿोली आहे त क़दीम ॿोली आहे, पर अरबी जो अदब आहे जे उन में उहो हिसो आहे, उहे शयूं आहिनि, उहे उन जो अदब में ईअं लिखाणियूं आहिनि, ईअं जो ईअं इज़हार थियो आहे, उन ते कंहिंखे बि कोई आर कोन थिए। अरब उन में पंहिंजे ई ज़ुबान में उनखे वठनि था। त असां वटि इहो थोरो वरी बि उनजो आहे जेको असां ते उहो बेठकीअ जो असरु आहे, उन जे ख़्याल में आहे। छो त असां वटि कॾहिं पोइ वरी फारसी में बि नालो उहो वठी छॾींदा, दवाउनि जा तव्हीं वञी उनजा यूनानी जा इश्तिहार ॿिया पढ़ो न त उन ते अहिड़ा नाला लिखियल हूंदा जेके सम्झ में न ईंदा। ॿोली जो पंहिंजी शख़्सियत ते असरु थिए थो, छाकाणि त नंढड़ो ॿारु जेको आहे उहो हिकिड़ो त उनजे ज़हन में जेनेटिकली शयूं अचनि थियूं, ॼमंदे ई जेके शयूं आहिनि उनजे जेके माउ पीउ वटि आहिनि उहे विरसे तौरु उनखे मिलनि थियूं। छा भला ईअं आहे त उहा जेका ॿोली हुनखे हिकिड़े नंढड़े ॿार खे ॼमे कंहिं ॿिए घर में ऐं हुनखे जेको हुनजी पालना कंहिं ॿिए घर में थिए त हुन ते जेका असली मादरी ॿोली हूंदी जेका हुन उन वक़्तु न ॿुधी आहे उनजो को असरु बीहंदो? बिल्कुलु, ॿोलीअ जो असरु बीहे थो। मिसाल उनजी पालना किथे बि खणी थिए, पर हुन जेकॾहिं हुन ॿोली जा आवाज़ ॿुधाए त ॿोली आवाज़ सां ॿधियलु आहे। जे हुन को आवाज़ु कॾहिं बि ज़िंदगी न ॿुधो आहे त उहा हुनजी मादरी ॿोली हूंदी कोन, चई कोन थी सघिजे। कंहिंजे घर में ॼमण जो नालो मादरी ॿोली त आहे कोन। बाक़ी ॿोलीअ जो माण्हू जी शख़्सियत ते एतिरो असरु थिए थो जो उनखे असीं ॿिनि सूरतुनि में बयानु करे सघूं था। हिकिड़ो त ईअं आहे त तोते खे बि असीं सेखारींदा आहियूं, तोतो बि वेठो ॻाल्हाईंदो आहे, उहे साॻिया लफ़्ज़ भली करे ऐं वेलकम चवंदो पियो आहे, सभु ॻाल्हियूं चवंदो पियो आहे। ॿियो आहे माण्हूअ जो ॻाल्हाइणु। माण्हू जॾहिं पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾेई ऐं कोशिशि कंदो आहे त पंहिंजे माफ़िज़ ज़मीर खे इंतिहाई ख़ूबसूरत नमूने बयानु करे, छाकाणि त ॿोलीअ जो इज़हार बि पंहिंजे पर में हुस्न तख़लीक़ आहे इंसान जो, ऐं वॾे में वॾी हसीन तख़लीक़ आहे। अदब ख़ुदि हसीन तख़लीक़ आहे। त उहो ईअं महसूसु थींदो आहे ॼण को चश्मो कंहिं हंधा ईअं फुटो हुजे, माण्हू सभु उन न ईंदा त हितां मिठो पाणी निकिरे पियो। बाक़ी हूअ ॿोली जेका ईअं हथरादू नमूने माण्हू ॻाल्हाईंदो, हल्की करे ॻाल्हाईंदो आहे, त उनजो असरु इहो हूंदो आहे ॼण को गिलास में खारो पाणी पियो आहे, माण्हू जॾहिं चखंदा तॾहिं उनखे नज़र ई न ईंदी। त ॿोलीअ जो असरु थिए थो। जॾहिं तव्हां तुज़ सुठो ख़ूबसूरत लफ़्ज़नि वारो जुमिलो ॻाल्हायो था न, जे उहो तव्हां पाण बि ॿुधण जी कोशिशि कंदो, तव्हांखे महसूसु थींदो त तव्हांजे जेका असर जी पिच आहे उहा केतिरी मथां ई आहे। जॾहिं तव्हां उन ॿोलीअ में हेठि लही था अचो तॾहिं तव्हां पाण खे महसूसु थींदो, तव्हां उस्ताद आहियो, पढ़ायो था, त असां जॾहिं उन माण्हूअ सां ॻंढिजण वारे उन में वञूं था, जंहिंखे रेपो चइजे थो, त उन में जेको ॿोलीअ जो जादू आहे, ॿोल जो जादू आहे, उहो माण्हू जी सॼी शख़्सियत ते असरु करे थो। बनावट न हुजे, माण्हू जी जेका बि शइ अंदरां निकिरे उहा मुतासिर करे। अच्छा, हिते हिकिड़ो ॿियो सुवालु उभिरे थो त हिन वक़्तु असांजा अक्सर दोस्त कचहरियुनि में बि इहा ॻाल्हि कंदा आहिनि त असांजा जेके क़दीम लफ़्ज़ हुया, क्लासिक लफ़्ज़ ॿोली जा इलाही लफ़्ज़, उहे जेको आहे सो असांखां विसरंदा था वञनि ऐं असांजी आम गुफ़्तगू में उहे लफ़्ज़ असां उहे क़तब नथा आणियूं ऐं उन्हनि जी जाइ ते असां ॿिया लफ़्ज़ धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था। त
त हिकिड़ो त उन्हनि लफ़्ज़नि खे असां आम वाहिपे में कीअं आणे सघूं था, हिकिड़ो सुवाल त इहो आहे। ॿियो छा असांखे नवां लफ़्ज़ बि हिन वक़्तु ठाहे सघूं था? बिल्कुलु। हिकिड़ो त जेके अॻियां लफ़्ज़ असांजा मतरूक थींदा वञनि था, माण्हू चवनि था त उहे वाहिपे नथा अचनि, उन्हनि जो जेको सबबु आहे उहो रूरल अर्बन डिवाइड आहे। हर माण्हू शहरनि ॾांहुं अची वञे थो, शहर जी ॿोली अलॻि हूंदी आहे। ॿोली पंहिंजे निज निबार जोहर में उते हूंदी आहे जिते उन मुल्क में जेकर वहंदड़ पाणी आहे त उहो नदियूं हुजनि, हवा उहा लॻंदी हुजे, हिकिड़ो इन्वायरमेंट आहे ऐं ॻोठनि माण्हू रहनि था, माल आहे या जेके बि उते जूं शयूं आहिनि उहे निज निबार सूरत में हुजनि, हर पोखणु आहे, मज़दूरी करणु आहे, त उते ॿोली वधे विझे थी। शहरनि में जॾहिं असीं अचूं था त उन ॿोली जी सूरत हाल ॿी थी वञे थी, छाकाणि त उते असांखे एतिरियूं ॿोलियूं मिलनि थियूं ऐं पोइ सभिनी तबिकनि खे जॾहिं तव्हां गॾु करियो था त ॿोली जी सतह हल्की थी वञे थी, लफ़्ज़ हल्को थी वञे थो। उन जो बहितर जेको इन्हनि लफ़्ज़नि खे आणण जो आहे त असां वटि जिन बि असांजे तख़लीक़ी उपतुनि में इहा ॿोली इस्तेमालु थियल आहे, मिसाल तौरु असांजी क्लासिकल शाइरी आहे या अॼु खां 50 साल अॻियूं लिखियलु नसरी अदब आहे, उन्हनि खे ख़ुशूसन क्लासिकल शाइरी खे जॾहिं असीं छपियूं था त जीअं अंग्रेज़ी में ईअं थियो आहे जेका तमामु घणी ओल्ड इंग्लिश आहे उन जे साम्हूं जदीद अंग्रेज़ी में अलॻि लिखियो वञे थो, मतन लिखियो वञे। ॿियो त अर्बन कंसंट्रेशन एॾी वधियल आहे जो शहर माण्हू अचे थो उहो मुड़ी ॻोठु वञे नथो, ॻोठ जो मोह ई नथो ॾिसणु चाहे। रूरल ऐं अर्बन जे विच में हिकिड़ो इमर्शन हुजे, हितां ई शहरी माण्हू जेके आहिनि इहे वञनि, ॻोठनि में वेहनि, रहनि, तॾहिं उन लफ़्ज़नि जा पस मंज़र सम्झी सघंदा, उहे वाहिपे में ईंदा। इहे लफ़्ज़ किताबनि मां कढिया न वञनि, हल्का न कया वञनि। ॿोली जी सित आहे, प्राइमरी वारे खे हिकिड़ो पढ़ायो, मिडिल वारे खे ॿियो पढ़ायो, हाई स्कूल ताईं टियों पढ़ायो, कॉलेज में चौथी लेवल जो पढ़ायो, यूनिवर्सिटी वञो त उनखां अञा मथे एडवांस लेवल उनखां मथे आहे। ॿियो त असांखे इन्हनि सभिनी शयुनि जी दस्तावेज़बंदी हुअणु खपे लफ़्ज़नि जी। जिन ॿोलियुनि बचाया आहिनि, मिसाल तौरु अंग्रेज़ीअ में मतरूक थियल लफ़्ज़ इस्तेमालु कोन था थियनि, पर उन्हनि जूं डिक्शनरियूं ठहियलु आहिनि। अंग्रेज़ीअ में जेका ग़ैर रस्मी उन्हनि जी ॿोली आहे, जेका स्लैंग आहे, उहा ईअं घणी इस्तेमालु या उनजे लिटरेचर में कोन थी थिए, पर उन्हनि जूं डिक्शनरीज़ आहिनि त उहे दस्तावेज़बंद थियल आहिनि, उन्हनि जे कंहिं न कंहिं सूरत में किथे अची वञनि था। अच्छा, इहो जेको शहरी असांजो समाज आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू जेको शहर में रहे थो ऐं हुन ॻोठु नाहे ॾिठो त पोइ हुन निखट बि कोन ॾिठा हूंदा, हुन मछरो बि कोन ॾिठो हूंदो, हुन टेड़ू कतियूं इहे बि कोन ॾिठा हूंदा, हुनखे लुधे तारे जी बि ख़बर कोन हूंदी। त मुख़्तलिफ़ सितारा आहिनि ऐं निखटनि जो जेको सफ़र आहे उहो हुनखे ख़बर ई कोन हूंदी त भई ऐं सितारो आहे त हिन मां मुराद ॻोठ वारा माण्हू कीअं था वठनि, जेके ॿराड़ी में रहनि था उन्हनि जो कहिड़ो वास्तो आहे, उहे उन्हनि शयुनि खे कीअं था सम्झनि। हुन कॾहिं खेड़ी ॾिठी कान हूंदी त हुनखे खेड़ी जी ख़बर कान हूंदी, हुनखे ओड़ जी ख़बर कान हूंदी। उहो जेको हारी जे कल्चर सां जिन जिन शयुनि जो वास्तो आहे त उहे शयूं कोन ॾिठियूं हूंदियूं हुन। जॾहिं असां लतीफ़ साईं जो बैत पढ़ूं था, तरे भगल किंगरी ठला फेरा ॾे, न आणे न ने सलाड़ी वरिते साथसी, हाणे हुन किंगरी कोन ॾिठी हूंदी, या जीअं से खूह नारो पिरियां धार निबेरियांसि न निबरे, त हाणे हुन खूह ऐं उहे नार ॾिठा ई कोन हूंदा त उहो जोहर ई न सम्झी सघंदो, बैत जो असुलु जोहर खां परे परे खां गुज़री वेंदो। ऐं उहो आउं सम्झां थो इन मामले में जंजी साहब त ॻोठाणो माण्हू वधीक ख़ुशि नसीबु आहे जो हिकु त हू ॻोठ सां जुड़ियल आहे ऐं लतीफ़ साईं जे इन बैत वांगुरु त आंगुर जेॾा पेरड़ा धरतीअ मंझि दरियाम, जिते जनब जे ॾींहुं ॻारा जित गरियाम, से ई साह सरियाम से ई राहत रूह जी। त हिकिड़ो उनजो जनब जेको ॻोठ में थियो आहे ऐं धरती जो हुन वटि जेका अॼु जदीद साइंस जेका चए थी त अर्थिंग ज़रूरी आहे माण्हू जे लाइ, माण्हू खे पेरे उघाड़ो धरती ते घुमणु खपे। ॻोठ शहर जो माण्हू त उनखे त नसीब ई कोन थी थिए इहा शइ, पर ॻोठ जो जेको माण्हू आहे जेको पेरे उघाड़े सुबुह जो वञे थो बनी ते जॾहिं पाणी वञी वराए थो त जुती पाए त पाणी कोन वराए सघिबो, त उहो पाणी जेको वराए थो ऐं सॼो जेको लकाव आहे धरती जो उहो सभु कुझु उते ॾिसे थो त हुन जे अंदरि में जेको ज़िंदगी जो जोहर हूंदो उहो मुख़्तलिफ़ हूंदो बनिस्बत उनजे जेको शहरी माण्हू आहे। त इन शहरी ऐं ॻोठाणे फ़र्क़ु खे तव्हां कीअं था ॾिसो? हाणे इन में असां वटि जेको दुनिया जो इक़्तिसादी सिरिश्तो आहे उहो चोटी ते ध्यानु ॾींदड़ चोटी मरकूज़ आहे,
कंसंट्रेशन वारो आहे, टॉप ओरिएंटेड आहे, हेठि ॾांहुं वञण वारो न आहे। उन जे करे असां वटि डेवलपमेंट जो या तरक़ीअ जो तसवुरु ई ॿियो आहे। तरक़ीअ जो तसवुरु सॼी दुनिया में इहो आहे त वॾियूं इमारतूं, वॾियूं जोड़जकूं ठाहियो, वॾा कारखाना ठाहियो, शहरनि खे अञा वॾा करियो, ॻुतल आबादी करियो, इहा तरक़ी आहे। हाणे दुनिया अची रियलाइज़ कयो आहे त इहा तरक़ी न आहे। ॿिए तरफ़ असां सां गॾु रुॻो तरक़ी न हलंदी, असां सां गॾु असांजी सकाफ़त आहे, इंसानी सकाफ़त आहे। उन में जेकी कुझु असां कयो आहे उहो असांजे खाते में लिखियो वेंदो, कॾहिं बि असां उन मां पाण छॾाए न सघंदासीं। असांजी सॼी ज़हनियत, उथियणु वेहणु असांजो उन मां थींदो। टी जेका अञा वॾी शइ आहे, इन्हनि सभिनी शयुनि सां गॾिजी ऐं हिकिड़े एॾे वॾे लका खे, समाजी लका खे, तहज़ीबी लका खे निर्वार करे थी, उनजो नालो तहज़ीब आहे, सिविलाइज़ेशन आहे। त जेका सिविलाइज़ेशन आहे उहा कुदरती हंधनि ते थी आहे। सिविलाइज़ेशन नदियुनि जे किनारनि ते थी आहे। दुनिया जा सभु वॾा शहर, सुठा शहर, सुठियूं इमारतूं ॿियूं उन्हनि हंधनि ते थियूं आहिनि। उन जेको फितरी लकाव आहे उन मां हथु न कढिबो आहे। असां वटि माण्हू सम्झे थो त असां हीअ मादी तरक़ी करे को हिकिड़ी पंहिंजी फितरत जोड़ियूं था, पर वॾी फितरत अञा एतिरी वॾी आहे जो उहो उनखे जाइ नथी ॾिए। त असांजो जेको हूअं बि हाणे दुनिया में इहा ॻाल्हि महसूसु थी आहे त रूरल अर्बन डिवाइड जेका आहे उनखे घटाइजे, ख़तमु कजे, जीअं माण्हू हिक ॿिए सां सवलो हली सघनि ऐं ॿोली, उथियणु वेहणु, सकाफ़त माण्हू जी जेका आहे या तहज़ीब आहे उहा ॻोठनि में वधीक सुठी आहे। इवन माण्हू हिन वक़्तु भला असांजा सभु माण्हू दुनिया यूरोप जे मॉडल पोयां लॻियलु आहे, पर यूरोप में जंहिं शइ ते अहमियत आहे उहो कंट्री साइड आहे, ॻोठनि। ॻोठनि में तव्हांखे मसवाड़ बि वॾी मिलंदी, जाइ कोन थी मिले, ज़मीन कोन थी मिले बनिस्बत शहरनि जे, उतां जा माण्हू शहर छॾींदा वञनि। असां वटि असीं एतिरा टेल एंडर रहिया आहियूं जो असां वटि हाणे रोड जेका माण्हुनि शहरनि ॾांहुं कई आहे, जितां रोड ठहे थो उतां अची माण्हू वेहंदा वञनि था, ॻोठनि जा ॻोठ ख़ाली थी वञनि था ऐं पोइ उहे माण्हू वरी विलायत हलिया वञनि था। माण्हू क़ब्रस्तान पंहिंजे ते कोन था अचनि। एॾा मिसाल आहिनि, अहिड़ा ॿुधाइजनि छा किथे माण्हुनि किन माण्हुनि खे इहा बि ख़बर कोन्हे त असांजे पीउ जी क़बर किथे आहे, ॾाॾे जी क़बर किथे आहे, इहो विसारे वञनि था। धरतीअ सां विसारणु जेका तव्हां सवाल अर्थिंग जी ॻाल्हि कई त हाणे दुनिया वरी महसूसु करे पई त असांखे केॾांहुं वञणु खपे। सो इनखे, इन जो बहितर इहो आहे त हीअ ॿई जेके एंड्स आहिनि, अर्बन रूरल, पाण में हिकिड़ो इमर्शन कनि। इहे शहरी माण्हू ॿिया न त जेके इल्मु अदब सां वास्तो रखंदड़ आहिनि, पढ़ाइण सां वास्तो रखंदड़ आहिनि, प्रोफेशन सां वास्तो रखंदड़ आहिनि, उहे ज़रूरी आहे। दुनिया जे सुठियुनि तहज़ीबुनि जो त इहो हिकिड़ो मैंडेटरी आहे त उन्हनि जी नौकरीअ जो हिकिड़ो मख़सूसु हिसो हुजे जेको उते थिए, तॾहिं उहे वञी का ॻाल्हि सम्झंदा। तॾहिं उन्हनि खे तव्हां पढ़ो वञी, तव्हां जर्मनीअ खे पढ़ो वञी त उहे कीअं पंहिंजे उनखे हलाइनि था। तव्हां इवन अरब जे मॉडल खे तव्हां पढ़ो या उन जहिड़ा इहे ॿिया जेके क्लासिकल मॉडल आहिनि उन सभिनी खे तव्हां पढ़ंदो, तव्हांखे महसूसु थींदो त ॻोठाणी ज़िंदगी जी उन्हनि वटि छा अहमियत आहे। असां ॻोठाणी ज़िंदगीअ खे ॼट ज़िंदगी सम्झी पंहिंजो सभु कुझु त्याग करे छॾियो आहे। ॿोली बि असां ईअं त्याग कई आहे। ॾाढी अहम गुफ़्तगू ऐं अहम मोड़ ते अची करे असांजी गुफ़्तगू पूरी थिए थी। दिलि त चए थी अञा ॻाल्हाइजे ऐं घणो ॻाल्हाइजे, छाकाणि जंहिंजी साहिबु जंहिं नमूने शयुनि खे एलाबोरेट करे थो, सम्झाए थो, हक़ीक़त इहा ई आहे त जेका जंहिंजी साहिबु ॻाल्हि कई त हुजणु ईअं खपे त घटि में घटि जेको सरकारी नौकिरी में असांजा दोस्त आहिनि, अख़्तियारनि खे खपे त हुननि जी पोस्टिंग या हुननि जी बदिली के साल ज़रूरु ॻोठनि में कनि। को डॉक्टर जेको शहर में रहे थो त हुनजी बदिली लाज़मी ॻोठ में थियणु खपे। को उस्ताद जेकॾहिं शहर में पढ़ाए थो पियो त हुनजी बदिली ज़रूरु ॻोठ में थियणु खपे। ईअं हर नौकिरी पेशा माण्हू उनखे ॻोठ ॾांहुं ज़रूरु मोकिलिजणु खपे। हालांकि करणु कोन चाहींदा, पर शर्त अहिड़ो को रखियो वञे अख़्तियारनि जे तरफ़ां त हू ॻोठ जी ज़िंदगी खां आगाह थिए, हुन जी ज़िंदगी में को बदिलाव अचे। हू जंहिं हिकिड़े डगर ते हले थो पियो उनखां बदिलजी करे हू उन ॻोठ खे ॾिसे। बल्कि मूंखे अहमद सलमान जो हिकिड़ो शेर थो यादि अचे त वो गांव का एक ज़ईफ़ दहकां सड़क के बनने पे क्यों खफा था, जब उनके बच्चे शहर में जाकर कभी न लौटे तो लोग समझे। त उहो ग़रीब हारी ॻोठाणो माण्हू रोड पिया ठाहिनि त रड़ियूं पियो करे त रोड न ठाहियो, त हुनखे सभई चरे पिया सम्झनि त हीउ रोड न ठाहिणु छो नथो ॾे। पर जॾहिं उन्हनि ई ॻोठ जे माण्हुनि जा ॿारड़ा शहर हलिया विया ऐं वरी वापसि कॾहिं बि कोन मोटिया त माण्हुनि खे सम्झ में आयो त इहो जेको हारी हुयो इहो छो पियो रड़ियूं करे। जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सजणे,
धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़ियो ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए या लतीफ़ साईं हीअं बि चयो हो त ढोल मखणे ॿाहड़ी पिरह मखणे पांद वाह आऊं पंहिंजो कांद लोकां लिकी रायां सदाईं गॾु।